पेरे वाडी घुरायो अथव? अदा पाण पेरा वठिया पेरो दूर कंदो? कोशिश कयूं था। बकरियुनि जो पेरो आहे, कुछ ॾुखियो लगे थो। तू रुगो मूंखे पेरो सुठो करे ॾे। बाक़ी या मूंखे ख़बर आहे त ॻोठ में कहिड़ा कहिड़ा लोफर आहिनि। माहौल छिड़ी वियो आहे। एसी ठाई तो पेरो अचे थो। अॻिते का ख़बर न आहे कंहिंजे दर ते। बस मां सम्झी वियुसि। इहो कमु सावण जे छोरनि जो आहे। पर साईं सावण त अहिड़ो माण्हू न आहे। अरे तव्हां हुनखे सुञाणो ई नथा। हू मुंहं जो मिठड़ो ऐं अंदर जो पलीता पलीत। अचो मूंसां। हेॾो छा थो ॾिसी? इहा थी ॻाल्हि हुन सां। असां घर जी तलाशी वठंदासीं। तलाशी? पर छो? छो के छॾ। वाट ॾे वाट। असांजी चोरी थी आहे। ईअं मां तव्हांखे घर में दाख़िल थियल कंहिंजी दुश्मन न। छा आहे? छा ते गोल लाथो अथव? हिननि जो राति 3 बकरियूं निकिरियूं आहिनि। 3 ऐं पेरो तव्हांजे दर ते आयो आहे। आजे तरफ़ां ही समूरो ॻोठ छा हिती ॾींदो त असां हिन महिल ताईं कंहिंजो कुकुर बि न आहे चोरायो। अरे हेॾे सावण, तूं हिननि सां छा थो ॻाल्हाईं? तूं मूंसां ॻाल्हाए। मूंसां दादा चोरी हिननि जी थी आहे, तव्हांजी न। तलाशी वठण ॾीं थो या न? हिननि मां को बि हली भली घर जी तलाशी वठे। पर तव्हांखे घर में दाख़िल थियल कोन ॾींदुसि। तव्हां मां केरु बि न ॾींदो। खैर किथे आहे भागन भरी? खैर किथे आहे? वली दादा वारनि बंदूक हणी जोगीअ जो छोरो मारे विधो। या अल्लाह, तूं खैर कजांइ। असां त चाहियूं था त दर दर ढोल वॼनि, ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुजनि। पर हे छा पियो थिए? अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग। हा भागन भरी, जेकॾहिं न इहो छोकिरो मरी पियो त पोइ सॼो साल कंहिंजे दर ते ढोल कोन वॼंदो। खैर घुर ख़बर। असां अॻई ॾुकार सटियल, वरी जे न मथां थो इहो छोरो मरी पवे, पोइ त बसि इहो जेको दर दर ते वञी लप अटे जी वठी थी अचां पई, इहा बि बंदि थी वेंदी। दर दर ते घिटीअ में बंदूकां उभियूं हूंदियूं। हर कंहिंखे सिर जी लॻंदी। केरु खैर ख़ैरात ॾींदो? बुख मरंदासीं, बुख। भागन भरी, दरवेश आहियां, दुआ कयां थो अलाह हिन छोकिरे खे नई हयाती ॾींदो। जेकॾहिं ॻोठ वारा दुश्मनी जे वर चढ़ी विया, जेको थोरो घणो ख़ैर मिले थो पोइ उहो बि कोन मिलंदो।
हेड़ी भागन भरी तुझा भाग सोचो हमें त कहीं न कहीं दर ते दोहल वजंदा लायो सजायो थींदो पर हिते त बंदूकूं निकिरी आयूं आहिनि सब किस्मत जा खेल आहिनि भागन भरी अहिड़ी क़िस्मत खे त टांडा ॾिजनि अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग छा थियो बकरियूं त बकरियुनि जो माग पर रहंदो वली दादलार हाणे मुड़ुस मारे बि थो छा हाँ बधाई बाबा हाणे छा थींदो छा वरी छा थींदो लॾो खणी त निकिरण वारी करियो न दा जेकॾहिं हिन वक़्तु निकितासीं त सॼो ॾोह असांजे मथां ईंदो पोइ पुलिस खां असां ग़रीब माण्हू किथे लिकी सघंदासीं ऐं ॿारनि खे किथे त ॾींदासीं माठ करे हिते वियो वो पुलिस तो अब तो टंगे मारींदी कोई मां त वापस तो वञा था तोखे त वापसी जी वाट मिलंदी कोन तू त रस्ते में ई गुम थी वेंदे जहिड़ो हुननि कयो आहे असांजो कहिड़ो ॾोह आहे पर बकरियूं त असां जूं हुयूं पोइ असां मथां ॾोह कीअं न ईंदो बस मुरन बस हाणे टे ॼाण वारियूं ॻाल्हियूं न कर अल्लाह ख़ैर कंदो शाम ताईं ख़बर पइजी वेंदी त छा थो थिए अरे जेकॾहिं गोली हाणी हुई त छोरे रबुअ खे हाणी आहे न हा दा जेको अॻे आयो मूं दुफ़ो कढाई गोली तो बचाव वारी अथसि न हा हा बची वेंदो मरंदो कोन अदा पुलिस अची कड़को कंदी इन खां अॻु में उनजो बिलो करे छॾ हाणे तूं हीअं कर रेस जो मूंखे नंबर त मिलाए ॾे रेस अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम छा हाल आहे वली बस रेस खेर त कोन्हे वरी कंहिंसां फॾो कई रेस इहो सावण जे छोरे खे धकी कयो आहे लठियूं कुहाड़ियूं या बंदूक ही अथसि रेस बंदूक ही अथऊंसि पर बची वेंदो बंदूक मां बची वेंदो रेस मारण वारो धकु ई न आहियूं पर आहे त इरादा क़तल न सूबेदार खे पले छॾ मुंह में ऐं मौलादात में हथ न विझे बाक़ी अनवर ऐं पीरल जो हथ ॾींदोसान सूबेदार सां ॻाल्हायां थो पर वात त वॾो खोलींदो रेस सूबेदार खे बुख कोन मारींदुसि छो त सूबेदार में ॿियो बि कमु आहे ॿियो कमु रेस ॿिए हंधों बि माल खाराईंदोसांसि वली दादा ख़बर ई नथी पए अलाए छा थो कंदो अथी जेसि ताईं मुंहिंजे सिर मथां तुंहिंजो हथ आहे न तेसि ताईं असांजा इहे फॾा हलंदा रहंदई ठीकु आहे मां सूबेदार सां ॻाल्हायां थो तुंहिंजे मथां घणो ज़ोर कोन रखंदो पर सूबेदार खे ख़ुशि करे छॾिजां महिरबानी रेस महिरबानी अदा रेस लेवल में त आहे न पीरल रेस मूंखां कंध कोन कढाईंदो
औखी सौखी बाहि में असांखे तो उछलाए अञा असां खां गंद कढाईंदो। अबा पुलिस अची वई आहे, हाणे छा थींदो? छा वरी छा थींदो? वठी हली थाने में विझंदी। अबा मारींदी त कोन, जेकॾहिं मारींदा त हुनखे छा कंदासीं? दुआ कयो जंहिंखे बंदूक लॻी आहे उहो मरे न। जेकॾहिं मरी पियो त सॼी उमिरि जेल में गुज़री वेंदव। खबरदार कोई न बजे तो चौथो करे हेलो पटिया हेलो 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 या अल्लाह तू खैर कजा मुझे बछड़े ने, तू खैर कजा। मुखे मौत भले ॾिजा पर जवानी में मुझे बछड़े जी हयाती न खसजा मुझा मौला, न खसजा। अरे इहो अति भागुले अलाए माई सचो आ, अलाए कहे ज़िट कयूं आ। सो इहा ख़बर ॿुध में त तोहारे छोकिरे खे धक्का लॻा बचा त आहे न। अधी भागन भरी जालिम घर ते अची मुझे बछड़े के गोली हणी विया आहिनि। दुआ कर त मुझो बछड़ो ठीक थी वञे त मां तोखे भलो वॻो पाराईंदसि। ओ अधी भागुले तू न वॻो ॾे या न ॾे, पर असां फ़कीर माण्हू सॼे राज जा दुआगू आहियूं। अल्लाह तव्हांखे हयाती ॾे। फकीरियाणी आई त अॼु दिलि सां दुआ कर मुझे बछड़े के। अहिड़ी भागन भरी तुंहिंजा भाग, बली जो भागन भरीअ जा भाग लुढ़ियल हुजनि, पर अॼु धणीअ दर मां दुआ थी घुरा। अलाह कंदो तुंहिंजो बछड़ो ख़ैर सलामतीअ सां हिन अङण में ईंदो। तूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसंदीअ, ख़ुशियूं कंदीअ, साहिरा लाॾा चवराईंदीअ। फकीरियाणी दुआ कर मुझो बछड़ो ठीक थी घर आयो तो उन्हें ॾींहुं ज़रूर सेरा चवराईंदसि। ईंदो भागुले तुंहिंजो बछड़ो ठीक थी घर ईंदो, तूं अखियुनि सां ॾिसंदीअ। अॼु धणीअ दर दुआ अघामंदी भागन भरीअ जी। ओ खणी भाग भली कहिड़ा बि हुजनि मोजा। हाँ वठ फकीरियाणी। अल्लाह वधाईंदव, अल्लाह वधाईंदव। ख़ुशि हूंदव तव्हां राज ख़ुशि त असां फ़कीर बि ख़ुशि। अल्लाह तव्हांखे आबाद रखे, ख़ुशि हुजो। अल्लाह वधाईंदव, अल्लाह वधाईंदव। सदाईं सरऊं सरऊं। अम्मा अब्बा वारनि खे पुलिस ॾाढो मारींदी। न पुलिस हर भर छो मारींदन? चाची जहिड़ो थियो आहे, खून थियो आहे। अल्लाह ख़ैर कंदो धीअ, जंहिंखे धकु लॻो आहे उहो बची वेंदो। अदी तूं वञी वलीदाद खे मिंथ मेड़ कर त वॾनि खे छॾाए। बाक़ी नंढा जेकॾहिं कुझु ॾींहं जेल में रहिया त बि ख़ैर आहे। मां वञा थी, मिंथ मेड़ू कयां थी ऐं पोती लाइ पेरनि ते विझान थी। पुलिस अञा हींअर वठी वई अथनि, एतिरो जल्दी किथे थी छॾनि? ऐं पुलिस पैसनि जे लाइ वात खोलींदी ऐं असांजी हड़ में त रुपयो बि कोन्हे को। अदी मां वञा थी, मन किथां भलाई थी पवे। अदी तूं पूरी कोशिश त कजांइ। मां पंहिंजे तरफ़ खां पूरो ज़ोर लाईंदसि, बाक़ी वधीक जेको नसीब। चाची मूं त पहिरियां ई चयो हुयो त इहे सही माण्हू न आहिनि, पर तव्हां मञियो ई कोन। हाणे सभई सूर में अची वियासीं न। दिया तू रुगो दुआ कर त सभई पुलिस मां छुटी अचनि। असां हिते टपड़ खणी ॿिए हंधि हलंदासीं।
पीरल तुम्हारो भा अनवर ॾाढो तकड़ो आहे एड़ी गाली न थी तो हुन बंदूक खणी कढी तकड़ हुननि कई या असां कईसे इहे बकरियूं खाइण तुरे ॾींदासीं हुन तव्हां रुगो सब्र कयो अदा अनवर सूबेदार खां थी अचे कान खां सलाह करे था वठूं पुट जी क़ीमत खाई बकरी मोटी उहा कहिड़े कम जी सलाह कंदासीं इज्जत का मथे बकरी कोन्हे का दूर में पई इज्जत सभिनी खे सूरनि में विझी छॾियो अथव जेल में अची पिया आहियूं हीअ असांजी इज्जत आहे बाक़ी हुननि अॻियां हथ जोड़े वापसि मोटी अचो हा इहा इज्जत हुई है न हथ जोड़ में इज्जत हूंदी आहे जेकॾहिं तव्हां तक न कयो हा त इज्जत पंहिंजे घर में विझो हीअ लोफरनि जीअं हिन ठहण में न विझो जेल बि मुड़ुसनि जे लाइ ठहिया आहिनि कंहिं भाड़े भुते जे लाइ न दूर जे मुड़ुसनि लाइ ठहिया आहे जेल छोरनि ऐं लोफरनि लाइ ठहिया आहे ऐं हाणे असांजो नालो लोफरनि में अची वियो सभु लोर था ठहनि होॾे असांजा ॿार घर में अकेला ऐं पाण असां हिते मुड़ुस माण्हू सां छॾंदा आहियूं जेल में हिन खां त ॿुधी वञो उहो सुठो आहे बस चाचा बस थधो थी अलाह चङाई कंदो पंहिंजे पेर ते पाण कुआरो हणी पोइ चऊं था अलाह भलाई कंदो हाणे अलाह अहिड़ी भलाई कंदो विड़ो न भाउ दुआ कयो त खेरनि खे ॿाहिरि निकिरी हलूं अदा वली दाद पोयां वेठो आहे असांजे छॾाइण जे लाइ कुझु न कुझु कंदो पुलिस ॿोड़ी पैसनि जी वठंदी पोइ छॾींदी भरे ॾींदासीं सर तव्हां ठाहियो ज़मीदार तव्हां त भरे ॾींदा पर असां ग़रीब माण्हू किथां आणींदासीं अदा तूं पाण खे संभाल वधीक जेको मालिक खे मंज़ूर तूं हीउ ते वीह खे तूं बंदूक खण पोइ जेको कंदी पुलिस कंदी